ताइवान में 25 सालनि जी तारीख़ जो सभ खां ज़ोरदार ज़िलज़िलो आयो, पर पोइ बि ताइवान वॾी तबाहीअ खां बची वियो। ताइवान में अहिड़ो कहिड़ो निज़ाम आहे जेको नुक़सान खां बचाए थो? अरबा ते आयल ज़िलज़िले में 9 ॼणा फ़ौत थी विया ऐं केतिरियुनि ई इमारतुनि खे नुक़सानु पहुतो, पर ज़िलज़िले जी जेका शिदत हुई उहा वॾी तबाहीअ जो सबबु बणिजी सघे पई ऐं फ़ौतगियुनि जो अंग बि वधीक हुजे हा। ताइवान पाड़ेसरी मुल्क जापान जियां जोग्राफियाई तौर ते अहिड़े ख़िते में आहे जिते वधीक ज़िलज़िला ईंदा आहिनि ऐं उन जाइ खे रिंग ऑफ फायर यानी बाहि जो दाइरो चयो वेंदो आहे। हाणे जेको ज़िलज़िलो आयो हो उन जी शिदत 7.4 हुई। इन खां अॻु 1999 में जेको ज़िलज़िलो आयो हो उन जी शिदत 7.6 हुई, जंहिंमें 2400 माण्हू मारिजी विया हुआ। इहो ज़िलज़िलो हितां जी तारीख़ जो बदतरीन ज़िलज़िलो हो। ॿियनि मुल्कनि में जेके ज़िलज़िला आया उन्हनि में तबाही वधीक थींदी रही आहे। मिसाल तौरु फेबरवरी में तुर्की ऐं शाम जी सरहद वेझो 7.8 जे ज़िलज़िले में 53,000 माण्हू फ़ौत थी विया हुआ ऐं शाम में 6,000 माण्हू अजुल जो शिकार थिया। इन ज़िलज़िले में 3,000 इमारतुनि खे नुक़सानु पहुतो हो। मराकश में गुज़िरियल सेप्टेंबर में 6.8 जो ज़िलज़िलो आयो हो, जंहिंमें 3,000 माण्हू अजुल जो शिकार थिया ऐं 60,000 घरनि खे नुक़सानु पहुतो। अक्टूबर में अफ़गानिस्तान जे सूबे हर्रात में 6.3 जो ज़िलज़िलो आयो, जंहिंमें 1200 माण्हू फ़ौत थिया ऐं 40,000 इमारतुनि खे नुक़सानु पहुतो। ॿिए पासे ताइवान में अहिड़ो नुक़सानु नाहे थियो। इन जो सबबु इहो आहे त हिते इमारतुनि जी अॾावत जे हवाले सां क़ानून आहिनि, छो त नुक़सानु तॾहिं थींदो आहे जॾहिं इमारतूं ड्रही तबाह थी वेंदियूं आहिनि। हिते इमारतूं ईअं ठाहियूं वेंदियूं आहिनि जो ज़िलज़िले जा लोॾा बर्दाश्त करे सघनि। इहो सबक़ु ताइवान 1999 वारे ज़िलज़िले खां पोइ सिखियो, जंहिंमें 51,000 इमारतूं ड्रही तबाह थी वियूं हुयूं। इमारतुनि जी अॾावत में अहिड़ो लोह इस्तेमालु कयो वेंदो आहे जेको इमारत खे लचकदार बणाईंदो आहे। इन सूरत में इमारत मुकमल नाहे रहंदी, पर लोॾा खाईंदी आहे या वरी चिॿी थी वेंदी आहे। हिन वक़्तु ताइवान खे रुॻो उन्हनि पुराणियुनि इमारतुनि जी गिणती हूंदी आहे जेके 1999 खां अॻु जूं ठहियल आहिनि, जिन जो ढांचो कमज़ोर आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त ताइवान में जदीद वार्निंग सिस्टम तयारु कयल आहे जेको सेकंडनि जे अंदरि ई इम्कानी ज़िलज़िले जे लोॾनि खां सभिनी खे ख़बरदार करे छॾींदो आहे। इहो इंटरनेट ताईं रसाई ऐं स्मार्ट फ़ोन्स ज़रिए मुमकिन बणायो वञे थो। न रुॻो इहो, पर ताइवान जे स्कूलनि में ॿारनि खे हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण जी सिख्या ॾिनी वेंदी आहे, जीअं हू इम्कानी ज़िलज़िले या ॿी कंहिं सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघनि। यादि रहे त ताइवान में हर साल हज़ारें ज़िलज़िला ईंदा आहिनि, पर के वधीक मज़बूत हूंदा आहिनि। जापान खां पोइ ताइवान बि अहिड़ो मुल्क आहे जिते कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियणु संदनि सक़ाफ़त जो हिसो बणिजी चुको आहे।